नाज़रीन बदीन खां ख़बर है अवां ताईं पहुंचायूं पिया अल्ताफ़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ शहीद डॉक्टर आकाश अंसारी जी याद में एक शानदार यादगार क्रिकेट टूर्नामेंट कामयाबी सां पुॼाणी ते पहुतो, जंहिंमें इलाइक़े जे रांदीगरनि ऐं क्रिकेट जे शौक़ीननि वॾे अंग में शिरकत कई। टूर्नामेंट में कुल 16 टीमनि हिस्सो वरितो, जिन मां ज़बरदस्त मुक़ाबले खां पोइ मुजाहिद 11 बदीन ऐं गैलेक्सी 11 फाइनल ताईं पहुतियूं। फाइनल मैच में मुजाहिद 11 शानदार कारकर्दगी ॾेखारे विनर ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। खेनि 10,000 रुपया कैश इनाम ऐं ट्रॉफी ॾिनी वई, जॾहिं त रनर अप गैलेक्सी 11 खे 5,000 रुपया कैश इनाम सां ऐं ट्रॉफी सां नवाज़ियो वियो। मैच जो सभ खां अहम एज़ाज़ मैन ऑफ दी मैच ऐं मैन ऑफ दी सीरीज़ गैलेक्सी 11 जे नोमान अली पंहिंजी बहितरीन राउंड कारकर्दगी जे बुनियाद ते हासिल कयो। हिन यादगार टूर्नामेंट में मेहमान ख़ास तौर डॉक्टर नकाश अलमानी, खादम टालपुर ऐं अमीर आज़ाद पंवर शिरकत कई, जन रांदीगरनि में इनाम विरहाइण सां गॾु संदनि हौसला अफ़ज़ाई कई ऐं अहिड़ियुनि सेहतमंद सरगर्मियुनि खे नौजवान लाइ इंतहाई फ़ाइदेमंद क़रार ॾिनो।